أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الذين يقولون ربنا إننا آمنا فاغفر لنا ذنوبنا وقنا عذاب النار الصابرين والصادقين والقانتين والمنفقين والمستغفرين بالأسحار شهد الله أنه لا إله إلا هو والملائكة وأولو العلم قائما بالقسط لا إله إلا هو العزيز الحكيم إن الدين عند الله الإسلام وما اختلف الذين أوتوا الكتاب إلا من بعد ما جاءهم العلم بغيا بينهم ومن يكفر بآيات الله فإن الله سريع الحساب فإن حاجوك فقل أسلمت وجهي لله ومن اتبعني وقل للذين أوتوا الكتاب والأميين أسلمتم فإن أسلموا فقد اهتدوا وإن تولوا فإنما عليك البلاغ والله بصير بالعباد صدق الله العظيم ऐं जेकी चवनि था रब असांजा बेशक असां ईमान आंदोसीं पोइ माफ़ फरमा असांजा गुनाह ऐं बचा असांखे बाह जे अज़ाब खां जेकी सबुर कंदड़ आहिनि सचो कंदड़ आहिनि फर्माबरदारी कंदड़ आहिनि ऐं ख़र्च कंदड़ आहिनि इस्तिग़फ़ार पढ़ंदड़ आहिनि इस्तिग़फ़ार कंदड़ आहिनि असुर जे वक़्तु शायदि ॾिनी अल्लाह ताला त नाहे कोई बि माबूद मगर इहो ऐं मलाइक ऐं इल्म वारनि क़ाइमु थींदड़ आहिनि इंसाफ़ सां नाहे कोई बि इलाह मगर इहो ज़बरदस्त हिकमत वारो बेशक दीन अल्लाह वटि इस्लाम आहे ऐं न इख़्तिलाफ़ कयो उन्हनि माण्हुनि जो ॾिना विया किताब मगर बाद उन जे जो आयो इन्हनि वटि इल्मु बुग़्ज़ करण जे करे इन्हनि जे विच में ऐं जेको माण्हू कुफ़ुर कंदो अल्लाह जे आयतुनि जो इनकार कंदो अल्लाह जे आयतुनि जो उहो बेशक अल्लाह ताला तकिड़े हिसाब वारो आहे पोइ जेकॾहिं झगड़ो कनि तोसां पोइ चओ त इस्लाम आंदो या हवाले कयो मां पंहिंजो पाण खे अल्लाह जे लाइ ऐं जिन मुंहिंजी ताबेदारी कई ऐं चओ उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके ॾिना विया किताब ऐं उम्मियुनि खे अणपढ़ियलनि खे असलम तुम छा इस्लाम आंदो तव्हां पोइ जेकॾहिं इस्लाम आंदऊं पोइ हिदायत वारा थिया पोइ जेकॾहिं पुठी ॾिनऊं फिरिया पोइ रुॻो तुंहिंजे मथां आहे पहुचाइणु अल्लाह ताला ॾिसंदड़ आहे बाननि खे सूरतुल आल इमरान 3 सिपारो तिलका रुसुल सूरह आल इमरान जो ॿियो रुकू आयत नंबर 16 खां आयत नंबर 20 ताईं ॿिए रुकू जो अधु हिसो जेको कल छॾियोसीं उहो तिलावत कयोसीं ऐं उनजो तर्जुमो पढ़ियोसीं इन्हनि आयात जो मुख़्तसर तफ़सीर हिन रीत आहे त इन आयात खे चइबो आहे आयत शहादत इन्हनि जी वॾी शान आहे इमाम तफ़सीर बग़वी रहमतुल्लाह अलैह नकुल कयो आहे त यहूद जा 2 वॾा आलिम मुल्क शाम खां मदीने तय्यबा में आया मदीने जी बस्ती में ॾिसी करे पाण में तज़किरो करण लॻा
ही उहाई बस्ती आहे जंहिंजे लाइ तौरात में पेशन गोई आई आहे त इन में नबी आख़िर ज़मान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़याम पज़ीर थींदा। उन खां पोइ उन्हनि खे इतला मिलियो त इते कोई बुज़ुर्ग आहे जंहिंखे माण्हू नबी चवनि था। इहो हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में हाज़िर थिया। साईं जन ते नज़र पवंदे ई उन्हनि समूरियूं सिफ़ात साम्हूं ॾिठियूं जेके तौरात में साईं जन जे लाइ ॿुधायूं वियूं। हाज़िर ख़िदमत थी करे अर्ज़ु कयूं त तव्हां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहियो? साईं जन फ़रमायो हाओ। पोइ अर्ज़ु कयूं छा तव्हां अहमद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहियो? साईं जन फ़रमायो हाओ, मां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अहमद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहियां। पोइ अर्ज़ु कयूं असां तव्हां खां हिकिड़ो सुवालु कंदासीं, जेकर उन जो सही जवाबु ॾिनो तव्हां ते असां ईमान आणींदासीं। साईं जन फ़रमायो दरियाफ़्त कयो। उन्हनि सुवालु कयो त अल्लाह ताला जे किताब में सभ खां वॾी शहादत कहिड़ी आहे? उन सवाल जे जवाब जे लाइ इहा आयत अल्लाह ताला नाज़िल फ़रमाई जो उनखे ॿुधी करे और साईं जन उन्हनि खे पढ़ी करे ॿुधाई। इहे ॿई उन ई वक़्तु मुस्लमान थी विया। ॿी हदीस पाक में ईंदो आहे, मुस्नद अहमद जी हदीस में आहे, अराफ़ात में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा आयत पढ़ी। उन खां पोइ साईं जन हीअं पढ़ियो व अना अला ज़ालिका मिन शाहिदीन या रब, ए मुंहिंजा परवरदिगार मां इन ते शाहिद आहियां। इमाम आमश जी हिकिड़ी रिवायत सां मालूम थिए थो जेको माण्हू इन आयत जी तिलावत खां पोइ इहो चवंदो अना अला ज़ालिका मिन शाहिदीन त अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं फ़रिश्तनि खे फ़रमाईंदो मुंहिंजे बाने हिकिड़ो अहद कयो आहे ऐं मां अहद पूरे करण वारनि मां सभ खां ज़्यादा आहियां, इन करे पंहिंजे बाने खे जन्नत में दाख़िल कंदुमि। हज़रत अबू अयूब अंसारी रज़ी अल्लाह तआला अन्हु जी हदीस में आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो जेको माण्हू हर निमाज़ फ़र्ज़ खां पोइ आयतल कुर्सी ऐं आयत शहीद अल्लाहु अन्नहु ला इलाहा इल्लल्लाहु इहा जेका पढ़ीसे ऐं आयत कुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क खां बग़ैर हिसाब ताईं पढ़ंदो, अल्लाह ताला उन जा सभु गुनाह माफ़ फ़रमाए छॾींदो ऐं जन्नत में जॻह अता फ़रमाईंदुसि। उन जूं 70 हाजतूं पूरियूं फ़रमाईंदो जिन में घटि हाजत उन जी मग़फ़िरत आहे। जेको इहे 3 आयतूं आयतल कुर्सी, हाणे जेका आयत शहीद अल्लाह वारी पढ़ीसे, कुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क वारी आयत, हर फ़र्ज़ निमाज़ खां बाद में जेको इहे 3 आयतूं पढ़ंदो उन जे लाइ इहो अल्लाह ताला जे तरफ़ां इनाम आहे। उन खां बाद जी जेके आयतूं आहिनि उन्हनि जो मुख़्तसर तफ़सीर था कयूं। दीन ऐं इस्लाम जे अल्फाज़ जी तशरीह। अरबी ज़बान में लफ़्ज़ दीन जूं चंद मानाऊं आहिनि, जंहिंमें हिकु माना आहे तरीक़ो, रवश। क़ुरान जे इस्तिलाह में लफ़्ज़ दीन उन्हनि उसूल ऐं हकाम जे लाइ ॻाल्हायो वेंदो आहे जेको हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी करे ख़ातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं समूरनि अंबिया में मुश्तरक हुजे। ऐं लफ़्ज़ शरीयत या मिनहाज या बाद जी इस्तिलाहत में लफ़्ज़ मज़हब फ़ुरूई अहकाम जे लाइ ॻाल्हायो वेंदो आहे जेके मुख़्तलिफ़ ज़माननि ऐं मुख़्तलिफ़ उम्मतुनि में मुख़्तलिफ़ थींदा हलिया अचनि था। क़ुरान शरीफ़ में अल्लाह ताला फ़रमाए शरअ लकुम मिनद्दीन मा वस्सा बिही नूहा। इन मां मालूम थियो दीन सम अंबिया जो हिकु ई हुयो, यानी अल्लाह ताला जी ज़ात जा जामे कमालात ऐं तमामु नक़ाइस खां पाक हुजणु, उन्हनि खां सवा कहीं जो लाइक़ इबादत न हुजण ते दिलि सां ईमान ऐं ज़बान सां इक़रार करणु, रोज़े क़यामत ऐं उन में हिसाब किताब, जज़ा सज़ा, जन्नत ऐं दोज़ख ते दिलि सां ईमान आणणु ऐं ज़बान सां इक़रार करणु, उन जे मोकिलियल हर नबी ऐं रसूल ऐं उन जे ते नाज़िल थियल अहकामनि ते ईमान आणणु, इन खे चइबो आहे दीन। ईमान लफ़्ज़ इस्लाम जी असली माना आहे त पंहिंजो पाण खे अल्लाह ताला जे हवाले करणु ऐं उन जे ताबे फ़रमान हुजणु। उन माना जे एतबार सां हर नबी ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में जेके माण्हू उन ते ईमान आणींदा ऐं उन जे आंदल अहकामनि में उन जी फ़र्माबरदारी कयूं उहे सभु मुस्लमान आहिनि, मुस्लिम चवराइण जा मुस्तहक़ आहिनि ऐं उन्हनि जो दीन इस्लाम हुयो।
उन माना जे लिहाज़ सां हज़रत नूह अलैहिस्सलाम फरमाया व उमिर तो अन अकून मिनल मुस्लिमीन, ऐं मां हुकुम कयो विया त मां मुस्लमाननि मां हुजां। माना नूह अलैहिस्सलाम जी उम्मत बि उम्मत मुस्लिमा हुई। अहिड़े नमूने सां हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम रब्बना वजअलना मुस्लिमैन लक व मिन ज़ुर्रियतिना उम्मतम मुस्लिमतन लक, त जिन हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जी बि फर्मा बरदारी कई, उन जे अहकामनि खे मञियूं, उहे बि मुस्लमान हुया। अहिड़े नमूने सां हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे जिन मञियो वशहद बि अन्ना मुस्लिमून, त असां मुस्लमान, जिन ईसा अलैहिस्सलाम खे मञियो उहे बि मुस्लमान। त जिन जिन अंबिया जे तालीम खे मञियो उहे मुस्लमान चइबा। ख़ुलासो इहो आहे त हर नबी जे ज़माने में उन जा आंदल अल्लाह ताला जे तरफ़ां मिलियल अहकाम दीन ऐं दीन इस्लाम आहे। इंदल्ला मक़बूल हुयो, जेको बाद में यके बाद दीगर मनसूख़ थींदो हलियो अचे थो। आख़िर में ख़ातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन इस्लाम चवराइजे थो, जेको क़यामत ताईं बाक़ी रहंदो। जेकॾहिं इस्लाम जी ॿी माना वठिबी, यानी उहा शरीयत जेका हज़रत ख़ातमुल अंबिया सल्लम आंदी आहे, त आयत जो मफ़हूम इहो ई थींदो त इन ज़माने में सिर्फ़ु उहो ई इस्लाम मक़बूल आहे जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तालीमात जे मुताबिक़ हुजे। माना हाणे नसरानियत बि मक़बूल न आहे, यहूदियत बि मक़बूल न आहे। हाणे किताबनि में क़ुरान शरीफ़ जी तालीम, नबीअनि में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत ऐं ख़त्म नबूवत, शरीयत में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत मक़बूल आहे। हाणे कोई चए त मां यहूदी आहियां, मां अहले किताब आहियां ऐं मां जेको आहे सही आहियां, न आहे, छो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत आहे, दीन आहे, बाक़ी न आहे। तंहिंजे करे त पहिरियनि दीननि खे अगरचे उन्हनि जे वक़्तनि में इस्लाम चइबो हो, मगर उहे हाणे मनसूख़ थी चुका आहिनि। ऐं हर पैगम्बर जे ज़माने में अल्लाह वटि उन पैगम्बर वारो दीन मक़बूल इस्लाम हुयो, उन पैगम्बर जी वही ऐं तालीमात जे मुताबिक़ हुयो, उन खां सवाइ ॿियो कोई दीन मक़बूल न हुयो। हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन आहे, अल्लाह वटि इहो ई मक़बूल आहे ऐं इहो ई कारगर आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला फरमायो वमन यब्तग़ि गैरल इस्लाम दीनन फलन युक़बल मिन्हु, जेको दीन इस्लाम खे छॾे करे ॿियो को दीन इख़्तियार करे थो, इहो क़बूल न कयो वेंदो। त हिन ज़माने में पूरी आयत में वज़ाहत आहे त मुल्हिदाना नज़रिए जो ख़ात्मो करे छॾियो क़ुरान जे हिन आयत, जंहिंमें इस्लाम जी रवादारी जे नाले ते कुफ़ुर ऐं इस्लाम खे हिकु करण जी कोशिशि कई थी वञे। ऐं हीउ करार ॾिनो थो वञे त दुनिया जो हर मज़हब, ख़्वाह यहूदियत, नसरानियत हुजे या बुत परस्ती हुजे, हर हिकु ज़रियो नजात थी सघे थो। इहो ग़लति आहे, ईअं नथो थी सघे। नजात जो ज़रियो हाणे सिर्फ़ु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन ई आहे, इस्लाम ई आहे। हाणे नजात जो ज़रियो हिन वक़्त में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूवत जे ज़माने में यहूदियत नजात जो ज़रियो न आहे, नसरानियत नजात जो ज़रियो न आहे, हर मज़हब नजात जो ज़रियो न आहे। त माण्हू चवनि त जहिड़े बि मज़हब ते हुजे, बसि आमाले सालिया ऐं अख़लाक़ हसना जो पाबंद हुजे। इहो दर हक़ीक़त इस्लाम जे उसूल खे ख़तमु करण जे मुतरादिफ़ आहे। इहो हिकिड़ो नज़रियो ठाहियो वियो आहे त जंहिंजो हासिली आहे त इस्लाम जी कोई हक़ीक़त न आहे, महज़ हिकिड़ी ख़्याली शइ आहे। हालांकि इहो ग़लति आहे। इस्लाम जेको आहे हिकिड़ो अल्लाह जो ॾिनल दीन ऐं क़ुरान जी तालीमात आहे। तंहिंजे करे अल्लाह ताला जेको आहे फर्मा बरदारी न कंदो, दीन इस्लाम खे तस्लीम न कबो, उहो अल्लाह जो बाग़ी ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दुश्मन तसवुरु कबो ऐं उन जे लाइ कोई बि अमल मक़बूल न हूंदो। फ़ला नुक़ीमु लहू यौमल क़ियामत वज़ना, उन जे अमलनि में क़यामत जे ॾींहुं कोई बि वज़न कोन थींदो। आख़िरी आयत जे इन आख़िरी हिसे में अल्लाह ताला फरमायो व मख़्तलफ़ अल्लज़ीन ऊतुल किताब इल्ला मिन बअदि मा जाअहुमुल इल्मु बग़यन बैनहुम, इन्हनि माण्हुनि ख़ातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूवत ऐं इस्लाम में ख़िलाफ़ ऐं झगड़ो विधो इन दर्जे में जो इन्हनि खे को शक शुबो इस्लाम में हुजो, इन जे करे न, बल्कि उन्हनि जेको आहे इस्लाम सां बग़ावत, हसद ऐं हुब्बे जाह ऐं माल जे करे इख़्तिलाफ़ में मुब्तला थी विया। हुब्बे जाह, उहदा, माल, सुल्तनत, धन दौलत जे करे इस्लाम खे उन्हनि छॾे ॾिनो। बाक़ी इन जे करे न त उन्हनि खे इस्लाम सम्झ में नथो अचे, इस्लाम में का मुश्तबह ॻाल्हि आहे, इन जे करे न। आख़िर में अल्लाह ताला फरमायो मन यकफुर बिआयातिल्लाह फइन्नल्लाह सरीउल हिसाब, जेको अल्लाह जे आयतुनि जो इनकार कंदो, अल्लाह ताला तकिड़ो हिसाब वठण वारो आहे, जल्द हिसाब वठण वारो आहे। पहिरियों त मरण खां पोइ इन आलम जो इम्तिहान
दाख़िला क़बर जे इन आलम में थींदो जंहिंखे बरज़ख़ चयो वेंदो आहे। पोइ तफ़सीली हिसाब किताब क़यामत जे ॾींहुं थींदो। अल्लाह ताला असांखे दीन खे सही सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं दीन मतीन ते क़ुरान मजीद ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल शुदा शरीयत मुतहरा खे मञण ऐं उन ते फ़र्मबरदार करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। रब्बना आतिना फ़िद्दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। सल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि अल बैति अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।